अस्सलाम वालेकुम या अली मदद। उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव ऐं सफ़ा टड़ हूंदव। मां अॼु हिकिड़ी जॻह ते तव्हांखे ॾेखारींदुसि जिते साजन वसण आहे, जेको कोडिज जो चेयरमैन आहे। उनजी जाइ जिते राति इहो वाक़ियो ख़ौफ़नाक वाक़ियो थियो आहे, जिन ऐं फ़क़ीरनि जेको हमिलो कयो, उहो तव्हांखे मां जाइ ॾेखारींदुसि। ऐं अचो त ॾिसूं हुते कहिड़ी शइ आहे। हीउ हुनजो नलको आहे जिते साईं जन तड़ कंदा आहिनि, ऐं हीउ हुननि जो पोतड़ो जेको ॿधी ऐं तड़ कंदो आहे। हीअ आहे हुनजी चौंपल ऐं हीअ आहे हुनजी कुर्सी जंहिं ते वेही ॿाहिरि शाम जे टाइम थधिकार ते वेहंदो आहे। हीअ बेंच आहे जंहिं ते संगत साहिब सां वेही कचहरी कंदो आहे। हीअ आहे दरी जंहिंखां पघारे वांगुरु ॿाहिरि दीदार कराईंदो आहे। अचो त हाणे कमरे जे तरफ़ हलूं। हीअ आहे पखो जेको राति जो ॿाहिरि हलाईंदो आहे, ऐं हीअ मच्छरदानी आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहा मच्छरनि जे करे राति जो रहंदो आहे। हीअ राति अंदरि कुर्सी आहे, शाम जे टाइम अंदरि, सुबुह जे टाइम वेहंदो आहे। ऐं हीअ आहे साईं जन जो बिस्तरो जंहिं ते साईं जन आराम फरमाईंदा आहिनि। ऐं हीउ पखो आहे जेको साईं जन खे हवा ॾींदो आहे। हीउ कुझु सामान पियल आहे जंहिंमें साईं जन जो सामान हूंदो आहे। सॼो तड़ जो हिन जो ॾाढ़ी ॿाढ़ी पाण लाहींदो आहे। हीउ कलर अंदरि पंहिंजी बनीअ जो पियो